तंगवाणी में एसएसपी कश्मीर जे अगवाणी में कच्चे में निंदवाणी कोकारी टोले खिलाफ ऑपरेशन कयो वियो। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ऐं एपीसी चेन ज़रिए ऑपरेशन कयो वियो आहे। फायरिंग जी ॾेवत में 3 ॾोहारी ज़ख़्मी थियण जी दावा कई वई आहे। एसएसपी कश्मीर जो चवणु आहे त ॾोहारियुनि जो घेरो तंग कयो आहे। आख़िरी ॾोहारी जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। याहूं ख़बरनामा तव्हां सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं। तंगवाणी मां एसएसपी कश्मीर जे अगवाणी में कच्चे में निंदवाणी कोकारी टोले खिलाफ ऑपरेशन कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ऐं एपीसी चेन ज़रिए ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾेवत में 3 ॾोहारी ज़ख़्मी थियण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां मूंखे आगाह कयूं पिया त एसएसपी कश्मीर जो चवणु आहे त ॾोहारियुनि जो घेरो तंग कयो आहे। आख़िरी ॾोहारी जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। तंगवाणी मां जिते एसएसपी कश्मीर जे अगवाणी में कच्चे में नंदवाणी कोकारी टोले खिलाफ ऑपरेशन कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ऐं एपीसी चेन ज़रिए ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾेवत में 3 ॾोहारी ज़ख़्मी थियण जी दावा कई वई आहे। एसएसपी कश्मीर जो चवणु आहे त ॾोहारियुनि जो घेरो तंग कयो आहे। आख़िरी ॾोहारी जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। तफ़सील मालूम कयूं था तंगवाणी मां सन टीवी न्यूज़ रिपोर्टर बारी मलिक खां। बारी मलिक, आगाह कजो एसएसपी कश्मीर जे अगवाणी में कच्चे में ऑपरेशन कयो पियो वञे। जी एसएसपी कश्मीर मोहम्मद मुराद गांगुरो चार्ज संभालींदे जेका ॾोहारियुनि खिलाफ़ रणबारी छॾियो आहे। जंहिं मथां पुलिस जेका वॾी तादाद में नफ़री एपीसी चेन ऐं गॾी मशीनरी साण करे जेका जमाल कचे वारे इलाइक़े में कुकारी गैंग निंदवाणी खिलाफ़ जेका सर्च ऑपरेशन जंहिंमें केतिरा जेका ठिकाणा उनजा मुकमल मिसमार करे छॾिया। जंहिं पुलिस जेका ॾोहार में मुक़ाबले में जंहिंमें 3 ॾोहारी जेका ज़ख़्मी करण पुलिस दावा कया आहिनि। ॿिए पासे राब्ते खां एसएसपी कश्मीर जेको मोहम्मद मुराद गांगुरो हुन ॿुधायो त ॾोहारियुनि खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो जेसि ताईं ॾोहारियुनि जो सफ़ाई न कयो वेंदो जेसि ताईं जेको असांजो ऑपरेशन जारी रहंदो। जी वॾी महिरबानी बारी मलिक तफ़सील ॾियण लाइ।